नाज़रीन, हैदराबाद में 10हों लाहौती मेलो शुरू थी वियो आहे। मेले जी शुरुआत प्रोफेसर अजमल सावंत के भेटा पेश करण सां कई वई। हैदराबाद में 10हों लाहौती मेलो शुरू थी वियो आहे। मेले जी शुरुआत प्रोफेसर अजमल सावंत के भेटा पेश करण सां कई वई। नेपाल जे रागी एनी चोंग ऐं अमेश पंडित तरफां प्रोफेसर अजमल सावंत के भेटा पेश करण लाइ गीत पेश कयो वियो। किन अर्काको व्यर्थै ज्यान लिने जुनकीले पनि आफ्नै नहुने किन त्यो ज्यान लिने यस्तो पनि किन गर्दछ बाबा मान्छे भन्नेले अरे धरे धमरा अनि दुन्दलिया रे मारे अरे गोली मदो दादा रे अरे रहे जो दाना दूरे लाहौती मेले में अजमल सावंत के भेटा पेश करण लाइ सेशन मुनक़िद कयो वियो। सेशन में हसन अब्बास, जामी चांडियो, वसतुल्लाह खान, DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह, इसाक समेजो, एडवोकेट कंवर करनी सिंह, माई डाई, फकीर जुल्फकार, भगत भूरालाल ऐं डॉक्टर तारिक सावंत शिरकत कई। उन मौके ते वसतुल्लाह खान ॻाल्हाईंदे चयो त अजमल सावंत खे क़बाइली जहालत वारनि मशीन गिड़काए वरितो आहे। हुन चयो त सखर, लारकाणे ऐं कश्मीर में ज़र, ज़न ऐं ज़मीन ते झेड़ा थियनि था जिन खे क़बाइली झेड़े जो रंग ॾिनो वञे थो। वसतुल्लाह खान चयो त उतां जा सरदार मौत जा सौदागर आहिनि जेकी पंहिंजी अवाम मथां मुड़ियल आहिनि। उतां जे पढ़ियल गढ़ियल नौजवाननि खे सरदारी निज़ाम ख़िलाफ़ बग़ावत करणी पवंदी। कश्मीर, जैकबाबाद, शिकारपुर, घोटकी, सखर, लाड़काना या शुमाली सिंध के दीगर अजला या आसपास के और अजला शायद ही कोई कबीला दावा कर सके कि उसकी किसी दूसरे कबीले से कभी दुश्मनी नहीं रही और जन, जर, जमीन और अना के मनहूस चक्कर ने उसके बच्चे ना खाए हों। डॉक्टर अजमल सावंत या इस जैसों को होश संभालते ही अंदाजा हो जाता होगा कि उन्हें 19वीं सदी पार करके 20वीं और फिर 21वीं सदी में सिर्फ अपने ही बलबूते पे घुप अंधेरों को चीरते हुए आगे जाना है। DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह चयो त जॾहिं बि को वाक़ियो थींदो आहे त पुलिस मुतासिरनि सां गॾु हूंदी आहे। हुन चयो त 2013 खां पोइ सिंध में सरदारी निज़ाम लागू कयो वियो। इलेक्शन दौरान फ़ाइदो हासिल करण लाइ सियासतदान अहिड़नि माण्हुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कनि था। हुन चयो त वॾेरा शाही सिंध लाइ कैंसर खां वधीक बीमारी आहे। तकिड़ो इंसाफ़ न मिलण सबबि माण्हू जरगाई सिस्टम ॾे वञनि था। असांजे ख़ासि तौर ते इंटीरियर में ऐं घणो पोइते अगरि वञो त पोइ कराची बि माना घणो पोइते न 2013 खां पहिरियों त उते इहे आउटसोर्स थियल हुया इहे सर्विसिस। उतां जे फोर्सिस खे जेके स्टेटस को खे क़ाइमु कयूं वेठियूं आहिनि ऐं डॉक्टर अजमल जेको हुयो इन जहिड़ा जेके असांजो फ्यूचर आहे बेसिकली उहे न चाहींदे बि उनखे हो चैलेंज करनि था पिया उन चैलेंज के पोइ इन ही तरीक़े सां बेईमाना तरीक़े सां वो पंहिंजे रस्ते खां ख़त्म करनि था। उन में तव्हां इलेक्शन ॾिसो के तरीक़े सां
it's a tool to prolong this status quo. Similarly, the officers ji posting diso, उन जा tenure diso, उन जा roles diso, they are the ones who actually are deciding. Similarly, तहां budgets diso, उन जी विर्छ कीअं थींदी, उहा बि उते ई असांजा सो कॉल्ड वॾेरा करनि था पिया. जेसि ताईं स्टेट पंहिंजो फुल पावर सां पंहिंजे मेन मक़सदनि खे एनफोर्स न कंदी त ही रूट कॉज एड्रेस कोन थींदो. सिम्टम्स ते असां ॻाल्हाए सघूं था, बट कैंसर जो इलाज डिसिप्लिन सां कॾहिं न थींदो. प्रोफेसर अजमल सावंत जे भाउ तारिक सावंत चयो त असांजे ॼम जो हंधु कंदकोट आहे, पर ॿारनि खे तालीम ॾियारण लाइ 10 सालनि खां सखर में राइश पज़ीर आहियूं. हुन चयो त 5 अप्रैल ते अजमल पंहिंजी बिरादरीअ ॾांहुं उहो पैगाम खणी वियो हो त न्याणियुनि खे तालीम ॾियारियो, ऐं उतां वापसीअ दौरान बिरादरीअ जे माण्हुनि हुन मथां ज़ोर भरियो हो त तव्हां हथियारबंद साण करे वञो, पर हुन हथियारबंद खणण खां इनकार करे छॾियो. ॻोठ छालू भरिसां 9 हथियारबंदनि हुन खे गोलियुनि जो खाज बणायो. हुन जो कंहिं सां बि तकरार न हो. अजमल जे क़त्ल जो मक़सदु उहो हो त हू पढ़ियल लिखियल ऐं अमुन पसंद सूफ़ी शख़्स हो. हुन चयो त अजमल जे क़त्ल खां पोइ बिरादरीअ जा माण्हू आया हुआ. हुननि ज़ोर भरियो त अजमल जो पलांद कंदासीं, पर मूं हुननि खे मना करे छॾियो आहे. अजमल जो पलांद सिंध जो शऊर ऐं कानून वठंदो ऐं उन्हनि कातिलनि खे कानून इबरतनाक सज़ा ॾींदो. 5 अप्रैल ते डॉक्टर मोहम्मद अजमल पंहिंजे अज़ीज़नि जे ॻोठ में, जिथे अबन ॾाॾनि जी एग्रीकल्चर लैंड आहे, उते ई वियो हुयो. ऐं इन जे करे त उते मां चकर बि हणंदुसि ऐं उतां जे माण्हुनि खे मां इन मुतलिक़ अवेयर रखंदुसि ऐं मोटिवेट कंदुसि त ॿारड़ा पढ़ायो ऐं पढ़ण खां सवाइ कोई सर्वाइवल न आहे. सो हू उते हिकिड़ी राति रहियो. राति जो उन सैरी कई. सुबुह जो उथियो, माण्हुनि खां हू मोकिलाए रवानो थियो पए कंदकोट. कंदकोट खां हुनखे सखर अचिणो हुयो IBA यूनिवर्सिटी में. हुनजी 11 बजे VC सां अकेडमिक मीटिंग हुई ऐं हुनखे ॻोठ वारनि माण्हुनि ऑफर कई त असां तोसां गॾिजी हलूं कंदकोट ताईं ऐं एज अ गार्ड या सिक्योरिटी पर्पज़ खां. त हुन टोटली रिफ्यूज़ कयो त मुंहिंजो कंहिंसां कंहिं बि क़िस्म जो तकरार जहिड़ो कुझु बि कोन आहे, त आउं गार्ड या गन में न वठी छो हलां. इन जे करे हू उतां अकेलो रवानो थियो. कंदकोट खां ॿाहिरि 2.5-3 किलोमीटरनि जे फ़ासिले ते BS फीटर जो इलाइक़ो आहे. उते हिकिड़ो नंढड़ो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे शालो. उते अॻ में मौजूदु हुया हथियारबंद 3 बाइक्स ते, जंहिंमें अंदाज़न 7 माण्हू आहिनि या 9 आहिनि या इन खां मथे बि हुजनि त ख़बर न आहे. सो उन्हनि हुनखे उते रोकियो, हथ जो इशारो ॾेई करे ही उते बीठो ऐं हुननि उन जे मथां तक़रीबन 12 फायर कया. जामी चाडियो ॻाल्हाईंदे चयो त लाहौती फेस्टिवल ज़रिए मुल्क में दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदीअ खे ख़त्म करे सघिजे थो, छो जो हिन मेले में क्लासिक, फोक ऐं कल्चर म्यूज़िक जा रंग शामिल हूंदा आहिनि. हिन मेले ज़रिए मुआशरे में सुजागी पैदा करे सघिजे थी. I think the biggest contribution of Lahoti festival, that it has not only reached out millions of people, it has not only promoted quality music or created quality music, it has connected our youth, our younger generation with its folk, with its cultural roots. And I would say that it's not merely the culture and the folk, but I've been witnessing entire festivals of Lahoti, that Lahoti connected music with great virtues, with great values. And as you said, Saif, that every year Lahoti takes up a theme, and that theme generates or creates space for substantial discourse, critical discourse in society. सिंधी ॿोली इख़्तियारीअ जे चेयरमैन इसाक समे जे ॻाल्हाईंदे चयो त सिंध में म्यूज़िक ज़रिए इंतहा पसंदी ऐं दहशतगर्दीअ खे शिकस्त ॾेई सघिजे थी. लाहौती मेले ज़रिए पुठिते पयल सिंध जे साज़ ऐं आवाज़ खे मोट मिले थी. लाहौती
रुगो सिंध जो न पर हाणे पाकिस्तान जो वॾो फीचर आहे। कल्चर बुनियादी तौर ते कंहिं बि मुआशिरे, कंहिं बि वतन, कंहिं बि देश जे जेके नक्श आहिनि, जेका उनजी शकिल आहे, ख़दो ख़ालनि उहे ठाहींदो आहे। ऐं हाणे पाकिस्तान जे कल्चर जो हिकिड़ो ख़ाल, उनजी हिकिड़ी सूरत जेका आहे उहा लाहौती ठाहे रहियो आहे। हसन अब्बास चयो त असांजे मुआशिरे में आर्ट जो क़दुरु न आहे। सिंध जी रहणी करणी दरिया ते मुश्तमिल आहे। उन लाइ सिंधूअ जे फितरी वहिकरनि जी बहालीअ लाइ कमु करणो पवंदो ऐं दरिया ते को बि डेम क़बूल न कयो वेंदो। कंवर करनी सिंह चयो त थर में अमन जो सबबु उहो आहे त हू पंहिंजे मुआशिरे में कल्चर मालूमात खे आम कनि था ऐं उते कबीलाई झेड़नि जो तासुर पैदा ई नथो थिए। पिछले 20-30 सालों में ये डिसहार्मनी शुरू हो गई। खिता वही, लोग वही, हालात बदल गए। अब वो हालात इसलिए बदले मेरे नजदीक क्योंकि जो हिस्ट्री थी वो पढ़ाई नहीं गई। मिसाल के तौर पर 14th सेंचुरी के अंदर अलाउद्दीन खिलजी जब दो सूमरों पे हमला करता है तो उसकी बका के लिए, उसके साथ लड़ने के लिए सबसे पहले हासी सोढ़ा अपनी गर्दन कटाता है। लड़ाई दो मुसलमानों के बीच में थी, पर हासी सोढ़ो थर से ताल्लुक रखने वाला आदमी दो सूमरे के साथ खड़ा होता है क्योंकि इस खित्ते का होता है, इस धरती का बेटा होता है। अरगून और तुर्खान जब हमला करते हैं तो मखदूम बिलावल के साथ यहीं के हिंदू खड़े होते हैं और अरगून और तुर्खानों का मुकाबला करते हैं। हुमायूं को शेरशाह सूरी भगाता है, वो पनाह मांगने के लिए आता है। मीर शाह हुसैन, उसी का रिश्तेदार, सिंध पे हाकिम होता है, उसको पनाह नहीं देता। एक हिंदू बादशाह राणा प्रसाद उसे पनाह देता है। तो कहने का मकसद ये डिसहार्मनी जब भी हमारे इस खित्ते में परवान चढ़ेगी, जब हम हमारे लोगों को उसकी असल तारीख, उसके कल्चर से दूर रखेंगे। ये तारीख जो हकीकी तारीख इस खित्ते की है, अगर हमारे लोगों को पढ़ाई जाए तो कोई सवाल पैदा नहीं हो सकता कि डिसहार्मनी आए। सेफ समेत ॻाल्हाईंदे चयो त हिन साल जो वॾे में वॾो सानियो अजमल सावंत जो क़त्ल हुयो, जंहिंखां पोइ सिंध जो शऊर अजमल सावंत जे खून सां इंसाफ़ लाइ सरापा एहतजाज आहे। अन्नी चौंग जो चवणु हो त अजमल सावंत खे सिविल वार में बिना कंहिं ॾोह जे क़त्ल कयो वियो आहे, जंहिं ते पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट खे हरकत में अचण जी ज़रूरत आहे। लाहौती मेले में USA जे म्यूज़िशियन विक्टोरिन पिण ख़ुसूसी शिरकत कई।